जिनादरी हींअर असां बीठा आहियूं उलरा जागीर बचा बंद ते जिते मुसलसल हुकूमत तरफ़ां जेके दवाऊं कयूं वयूं आहिनि ऐं पाणी जो चढ़ाकुल हुआ गुडू बैराज सखर बैराज हींअर बि असां बीठा आहियूं 0 पॉइंट उलरा जागीर बंद वटि जिते हीअ तव्हांखे ॾेखारे असांजो कैमरा में ॾेखारींदो त हीअ सखर बैराज खां भरिसां ई जेको आहे तक़रीबन 8 किलोमीटर भरिसां आहे ऐं हीअ जेका मापारो ठुलो आहे उहा असांजे भरिसां ई मौजूदु आहे जंहिं ते जेको आहे स्क्वायर फुट जेका बीठो आहे 5 खां 6 फुट जे विच में बीठो आहे पाणी जेका हुकूमत तरफ़ां दवाऊं कयूं वयूं त असांजा इरीगेशन अमलो ऐं असांजा दारोगा असांजा जेके मिनिस्टर वग़ैरह बचा बंद जो विज़िट बि कनि था ऐं पिकटूं बि क़ाइमु कयूं वयूं आहिनि ऐं असांजी चौकियूं क़ाइमु कयूं आहिनि असां उहो बि तव्हांखे इतलाह ॾींदासीं त किथे किथे उहा चौकियुनि में माण्हू मौजूदु कोन्हनि के सिर्फ़ु फोटो सेक्शन जे लाइ जॾहिं को ऑफिसर को MP MLA अचे थो DC अचे थो या मिनिस्टर वग़ैरह अचे थो त उहे ई पेजर आहे उहे वॾियूं गाॾियूं उहे सरकारी मुलाज़िम हुते मौजूदु था थी वञनि ऐं उहो फोटो सेक्शन कराई वरी निकिता हलिया था वञनि ऐं ब्रीफ जेके उन जॻह ते बीठूं जाते सभिनी आपाशी वज़ीरनि खे सभिनी खे ब्रीफ ॾिनी वेंदी आहे उते को माण्हू मौजूदु कोन्हे को कैमरा जे ज़रिए तव्हांखे इहो बि असां ॿुधाईंदा हलूं त हीअ जेको असां दरिया जे पुठी पासे ॾांहुं बीठा आहियूं ऐं खॿे साइड बीठा आहियूं हिते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू अञा ताईं जेको आहे सो फाथल आहिनि जेके पंहिंजी मदद पाण तौर ते माल बठगो फ़सुलु जेको आहे सो ॿाहिरि कढंदा अनु ॿाहिरि कढनि था ऐं पंहिंजी तौर ते पाण जेको खाधे पीते जा सामान आहे उहो पाण कढनि था गाड़ी मोरी जे भरिसां जेको आहे सो उतरा बंदि आहे उतरा बंद जे भरिसां जेको उतरा बिरादरी आहे उहा अञा ताईं फाथल लॻा पिया आहिनि हेठि जेको आहे खरोस बिरादरी आहे जतोई बिरादरी आहे ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा ॿिया सभई माण्हू अंदरि फाथल आहिनि ऐं इहो हुकूमत तरफ़ां अञा ॿेड़ियूं वग़ैरह या ॿियो वग़ैरह लांचूं वग़ैरह अलाच न कयूं आहिनि कैमरा टीम सां गॾु न्यादल सोलंकी सिटी न्यूज़ पिरालो।